पीपी लाड़काने जिले के सदर MNA खورشيد अहमद जूणेजो चयो आहे त सिंध सूबो मुल्क जो 70% खां बि वधीक रेवेन्यू ॾिए थी, पर नतीजे में वफ़ाक़ वटां हिस्सो अटे में लूण बराबर मिले थो, जंहिं सबब सिंध मसइलनि जो शिकार आहे। बाडे प्रेस क्लब में मीट द प्रेस के खिताब कंदे खورشيد अहमद जूणेजो चयो त पीपल्स पार्टी घटि वसीलनि बावजूद हुकूमती कारवाहवार हलाई रही आहे ऐं आवाम जी भलाई लाइ कम करे रही आहे। हुन जो त बाडे तालके मूवमेंट पारां बाडे शहर के तालके जो दर्जो ॾियारण वारो मुतालबो जायज़ ऐं साराह जोॻो आहे, पर बाडे के तालके जो दर्जो मिलण लाइ फंडनि जी खोट आहे। हू इहो मुतालबो ऐं ॿिया मसइला पंहिंजी आला क़यादत आॾो रखंदो। पीरबख्श जूणेजो चयो त बाडे शहर के बाईपास, पीअण जो मिठो पाणी, अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट ऐं सब्ज़ी मंडी पिणु अहम मसइला आहिनि, जंहिंखे जल्द हल कया वेंदा। मीट द प्रेस में पीपी अॻवान एजाज़ लगारी, इमरान जतोई, डॉक्टर मुनीर अहमद शेख, मीर सिकंदर अली ज़हरी, मंसूर अली सूमरो, अल्ताफ ज़हरी, फिदा हुसैन फुलपोटो ऐं ॿिया अॻवान ऐं सहाफ़ी पिणु मौजूद हुआ।